सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा तरफ़ां हिदायत जारी करण बाद असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर शाहिदा परवीन जामड़ो पारां पेट्रोलियम शयुनि जी अघनि में लाथ बाद पब्लिक ट्रांसपोर्ट पारां सरकारी रेट खां वधि किरायो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे उन्हनि ते ॾंड हयां ऐं वाधियो किरायो अवाम खे वापसि करायो। उन्हनि खां अलावा शहर जे रश वारनि इलाइक़नि में क़ाइम पब्लिक ट्रांसपोर्ट जे अॾे खे बस स्टॉप ते मुंतक़िल कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर शाहिदा परवीन जामड़ो ट्रांसपोर्टरनि, पेट्रोल पंप मालिकनि ऐं ॿियनि रोज़मर्रा वाहिपे जी शयुनि जे वापारियुनि खे हिदायत कई त हू सरकारी अघनि ते अवाम खे सामान ॾियण ऐं ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ॾंड हयो वेंदो। इन मौक़े ते ट्रैफिक पुलिस सार्जेंट शहदादपुर पिणु गॾु हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।